ए अबा कहिड़ा हाल अथई? सॼो ॻोठ छॾे ते अस्पताल में दाख़िला वरिती अथई। ये चाचा उबाया सब खेल हो पिया। दाखिला को ते पढ़ण कोन आयो आं, बीमार थी पियो आं। अड़े कहिड़ी बीमारी थी अथई? चांक चङो भलो त वेठो आहीं। चाचा बीमारी जो नालो ॿुधंदे त मूंखां परते थी बीहंदे। मूंखे करोना थी पई थी, करोना। भागा इन बीमारी में त ॿूथाड़ो लॻाईंदा न, तुंहिंजो ॿूथाड़ो किथे आहे? चाचा मूंखे बीमारी थी वई थी, हाणे जेको आहे सो इलाज हलंदो इन बीमारी जो, पोइ ॿूथाड़ो पाबो वरी। हाणे मुंहिंजी वैक्सीनेशन भले ई पई चाचा, बसि तयारु थींदी 2-3 ॾींहंनि में। ॿुधो अथऊं इन मर्द जी मर्दानगी ख़तमु थी वञे, इहा ॻाल्हि सची आहे? ये चाचा जान वा त जहान वा। मर्द जी बि मर्दानगी तॾहिं हूंदी न जॾहिं ज़िंदा रहंदो। अगरि जो मरी वञा त पोइ कहिड़ी मर्दानगी रहंदी मुंहिंजी ते। मर्दानगी जी ढंढ जे तरे में पए, रुॻी ज़िंदगी मिले हाणे असांखे। बाक़ी करोना वॾी साईं ख़तरनाक बीमारी अथई। तूं पासो करे हल माण्हुनि खां, घणो माण्हुनि में न विचड़ चाचा, तो जड़े खे लॻी त खाई वेंदी 5 मिंटनि में। इहो त असांजो बुत आहे जो करोना सां विढ़ी पवंदो। अबा करोना बरोना कुझु कान्हे का, माण्हुनि मिड़े इहे रोलो विधो आहे। सॼा माण्हू इहे मास्क के बिना हलनि पिया, कुझु कोन थिए। चाचा माण्हुनि जे चवण ते न लॻो, एहतियात कयो एहतियात। एहतियात कंदो त कमु हलंदो। करोना बराबरि आहे मुल्क में। ही जेके वॾा वॾा माण्हू आहिनि, इहे सभु चरिया आहिनि छा जो ॿूथाड़ा पिया हलनि। तव्हां ग़रीब अवाम हिकिड़ो अटो कोन था खाइण लाइ, मानी कान था, ॿियो वरी करोना सां विढ़ंदा। मिसाल चाचा तुंहिंजे अॻियां आहे, मूंखे करोना थी आहे, मूंखे ख़बर आहे। ए मुंहिंजो मथो न फिरा, हाणे इन छड़ियूं मथे में। ये भलाई जो त ज़मानो ई कोन्हे रहियो, माण्हुनि खे सलाह ॾे त विढ़ण पिया था अचनि। इहे डप न ॾे असांखे। हाणे आउं हलाईंदो ॻोठ, अलाह भली कंदो। बाबा वीडियो ॾिसण वारा, तव्हांखे पैगाम आहे त कोरोना खां पासो कयो, SOPs क़ाइमु रखो, मास्क लॻायो। माण्हुनि जे चवण ते तव्हां न हलो, पंहिंजो दिमाग़ धारियो। माण्हू तव्हां सां ठगियूं था कनि। करोना खां बचो, पंहिंजे प्यारनि सां गॾु रहो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। वध खां वधि वीडियो ॾिसण लाइ असां सां गॾु रहो। बेल आइकन दबाइण न विसारिजो। बेल आइकन खे ज़ोर सां प्रेस करे छॾियो, ऑल ते करे छॾियो, जीअं असां तव्हां सां गॾु हुजूं। आवां तव्हांजो मास्तर रमज़ान, इन ॻाल्हि सां तव्हां सां जुदाई कयां थो। दुआ कजो करोना खां बचूं, शादो आबाद रहूं।